इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। एलमु अन्नद दुनिया दायरतुन व लज़्ज़तुहा फ़ानियतुन व ताअतुहा बाक़ियतुन व हासिलुहा फ़ौतुन व आखिरुहा मौतुन। इख़वानी बदनुन ज़ईफ़ुन व ज़ादुन कलीलुन व बहरुन अमीकुन वन्नारु हरीकुन वस्सिरातु दकीकुन वल मीज़ानु अदीलुन वल क़ियामतु क़रीबुन वल हाकिमु रब्बुन जलीलुन। वयक़ूलु आदम सफ़ीउल्लाह नफ़्सी नफ़्सी वयक़ूलु नूह नजीउल्लाह नफ़्सी नफ़्सी वयक़ूलु इब्राहीम ख़लीलुल्लाह नफ़्सी नफ़्सी वयक़ूलु इस्माईल ज़बीहुल्लाह नफ़्सी नफ़्सी वयक़ूलु मूसा कलीमुल्लाह नफ़्सी नफ़्सी वयक़ूलु ईसा रूहुल्लाह नफ़्सी नफ़्सी वयक़ूलु रसूलुना शफ़ीउना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती उम्मती उम्मती। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब खां अव्वल अबा आवाज़ अचे पियो? ऊंधाई में नज़र कोन था अचो, वेठल आहियो हले टपड़ ॿधी विया हलिया? वेठा आहियो? हा चलो, हा तव्हां ते एतबार थो करियां। ख़ुदा जे वास्ते क़ुरान जी महफ़िल आहे, फ़िलहाल सिगरेटनि खे बंदि करियो, इहो कुर्ब करियो। ॿिए नंबर ते जॻह अॻियां पई आहे, थोरो वेझा थी अचो, छो त लाउड कोन्हे। जेकॾहिं वेझा वेहंदा त मूंखे एॾो ज़ोर लाइणो कोन पवंदो। हा कुझु वंगार वहो, शाबास, हिमत करियो। जेके साथी छिडा छिडा वेठा आहिनि मूंखे गुज़ारिश आहे थोरो वेझा थी वेहनि। अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारे, सभु गॾिजी चओ आमीन। अल्लाह तव्हांखे रोज़े रसूल ॾेखारे। अबा वरी बि आवाज़ अचे पियो, ॻाल्हाइणु बंदि करियो। मीर मुहम्मद नूर नबी, नूर नबी ते राज़ रबी, राज़ रबी सो अफ़ज़ल अरबी, अफ़ज़ल अरबी मीर मुरबी, मीर मुरबी मुल्क मदार, बाना बेदर पांधम ढार, आगो तुंहिंजो आलम पार। मुहम्मद नूर नबी, नूर नबी ते राज़ रबी, राज़ रबी सो अफ़ज़ल अरबी, अफ़ज़ल अरबी मीर मुरबी, मीर मुरबी मुल्क मदार, बाना बेदर पांधम ढार, आगो तुंहिंजो आलम पार। ख़लक़त सारी सग सतारी, सग सतारी बेशुमारी, बेशुमारी बख़्शिश बारी, बख़्शिश बारी भेज बहारी, भेज बहारी बारो बार, बाना बेदर पांधम ढार, आगो तुंहिंजो आलम पार। छा तो ते अहिड़ी वार न हुई जॾहिं तुंहिंजी तार तंवार न हुई, रिफ़्तार न हुई गुफ़्तार न हुई, माउ खे सार संभार न हुई, त पेट अंदर कीं पलजे ॿार, बाना बेदर पांधम ढार, आगो तुंहिंजो आलम पार। सदा शुक्र सुबहान जो सुबुह शाम, हलण तुंहिंजे ॿाहिरि हुकुम खां हराम, कई तोखे अरबी असांजो इमाम, लंघियासूं लकनि मां लॻी तुंहिंजे लाम, भले क्यूं भलायूं भले ॼाए ॼाम, सदा तो ते सैयद सलातूं सलाम, सदा तो ते सैयद सलातूं सलाम। धणी दर घुरी का दुआ मुस्तजाब, कजा होत हीणे जो हरड़ो हिसाब,
जुदा ही जॾो छॾन जानी जनाब मदीने मुनव्वर में थिए मूं मुक़ाम भले क्यों भलायूं भले जाए जाम सदा तो ते सैयद सलातूं सलाम सदा तो ते सैयद सलातूं सलाम वरी भी हिकु दफ़ा सलाह शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व सल्लल्लाहु अला इब्राहीम अल्लाहुम्मा बारिक अल्लाह वटि क़बूलियत हलंदी आहे अल्लाह वटि क़ाबिलियत कोन हलंदी आहे रब जंहिंखे क़बूल करे क़बूल कई अबरी लॾ बि क़बूल न क़बूल करण ते अचे त खराड़े ॾेई छॾ न करे तुंहिंजी मर्ज़ी आहे इंशाअल्लाह तव्हां बि कुझु वंगार वहिजो मूंसां इंशाअल्लाह जेतिरी देरि ॻाल्हाईंदासीं बसि अल्लाह हिन महफ़िल हिन कचहरी खे क़बूल फ़रमाए मूं अर्ज़ु पे कयो त अल्लाह वटि क़बूलियत हलंदी आहे पोइ रब जंहिंखे क़बूल करे क़बूल करण ते अचे त गुनाहगार बि क़बूल न क़बूल करण ते अचे त अल्लाह जो नेकबानो बि रब रद्द करे छॾे रब जी मर्ज़ी आहे हारून रशीद बादशाह जी घरवारी बीबी ज़ुबैदा वॾी नेक औरत हुई बीबी ज़ुबैदा केतिरा किलोमीटरनि जे पंध तां वाह खोटाई जबलनि जे मथां अची मके में हाजिन खे पाणी पीआरण जे लाइ अबा वॾी नेकी आहे न हिकु पाणी जे गिलास सां बि क़यामत ॾींहुं अल्लाह गुनाहगारनि खे माफ़ु कंदो हिकु पाणी जे गिलास सां हारून रशीद बादशाह जी घरवारी लखें हाजिन खे पाणी पीआरण जो इंतज़ाम कयो लखें हाजिन खे ऐं क़यामत जे ॾींहुं हिन हद ताईं बि माफ़ी हलंदी हिकिड़ो गुनाहगार जहन्नम में हूंदो ॿियो नेकोकार जन्नत में हूंदो उहो जहन्नम वारो जन्नती खे चवंदो यार तोखे यादि कोन्हे फलाणे ॾींहुं मुंहिंजो ॻोठु आयो ऐं पाणी कोन हो पोइ तुंहिंजे लाइ करो भरे आयो हुउसि चवंदो मूंखे यादि आहे यार पोइ महिरबानी करे नाले ख़ुदा जे अलाह खे चओ त अलाह साईं मूंखे जहन्नम मां कढी जन्नत में दाख़िल करे नेकी कहिड़ी करो भरे ॾिनई पोइ उहो बानो अल्लाह खे सिफ़ारिश कंदो रब आहे त गुनाहगार बदकार ख़ताकार सियाकार ज़िनाकार पर हिकु दफ़ा मूंखे निमाज़ लाइ पाणी भरे ॾिनई इन नेकी ते बि अल्लाह माफ़ु करे छॾींदो माना पाणी भरे ॾिनई पर जंहिं लखें हाजिन खे पाणी पीआरियो तव्हां अंदाज़ो करियो त वॾी नेकी आहे न वॾी नेक औरत हाजिन खे पाणी उहा गुज़ारे वई कंहिं अल्लाह जी बानी उनखे ख़्वाब में ॾिठो पुछा कई बीबी साहिबा अल्लाह तोखे माफ़ु कयो कीअं तुंहिंजो फ़ैसिलो थियो चई अल्लाह मूंखे माफ़ु कयो तॾहिं उन बानी चयो त यकीनन तूं बि त जूं बि नेकियूं घटि कोन हुयूं वॾियूं तूं नेक औरतूं ऐं यकीनन अल्लाह तोखे माफ़ु कयो हूंदो हक़दार बि हुए तॾहिं बीबी ज़ुबैदा चयो चई नहरे ज़ुबैदा जेका हाजिन खे पाणी पीआरण लाइ मूं खोटाई उहा त रद्द धक में अल्लाह से क़बूल कोन कई उहा त रद्द चई पोइ अल्लाह तोखे माफ़ु कहिड़ी ॻाल्हि ते कयो चई हिकिड़ी नंढड़ी नेकी हुई मूं सम्झो त कुझु कोन्हे पर मुंहिंजो कमु उतां ई थी वियो सुभाणे अल्लाह चवंदा चई हिकु दफ़ा आऊं पंहिंजे बंगले में वेठी हुअसि मूं मानी पे खाधी मुंहिंजे सिर तां पोती लथल हुई मानी जो गिरां खणी मूं वात ते पहुचायो तेसि ताईं पासे वारी मस्जिद मां बांग जो आवाज़ु आयो अल्लाहु अकबर चई जीअं अल्लाह अकबर जो आवाज़ु मुंहिंजे कन ते पियो ऐं फ़ौरन गिरां खे मूं वापसि रखियो अल्लाह जे नाले जो अदब करे मूं पोती सिर ते रखी अल्लाह जे नाले जो अदब करे मूं सिर खे ढकियो ऐं अल्लाह खे इहा नेकी वणी वई मूंखे माफ़ु करे छॾी हाणे ॿुधायो त रब वटि क़बूलियत कोन थी हले न त नेकी वॾी हाजिन खे पाणी पीआरनि कोन क़बूल अथई ऐं क़बूल कहिड़ी ॻाल्हि अथई अल्लाह जे नाले जो अदब कई
चल अल्लाह असांखे बि अदब नसीब करे। इन करे आउं दोस्तनि खे चवां पियो जेके परे परे आहिनि, जेके हींअर कचहरियुनि में लॻा पिया आहिनि, आवाज़ु हींअर बि अचे पियो, हीअ क़ुर जी महफ़िल अथव, हीअ दीन जी महफ़िल अथव, बेअदब न बणिजो, अदब करे। हाणे रुॻो 1 मिंट चुप कंदो त बि तव्हांखे कचहरी आवाज़ु ॿुधण में ईंदो। हलनि पियूं कचहरियूं, हा। इन करे तव्हांखे चवां थो त अदब करे इन महफ़िल जो अची वेही ॿुधनि। ऐं जेके बि दोस्त ॿुधण लाइ वेठा आहियो न, उन्हनि खे अपील आहे त ॿुधण जी ऐं अमल जी नीयत सां वेहो। अमल जी नीयत सां वेहो त जेको ॿुधंदासीं कोशिशि कंदासीं अमल जी। ही कचहरियूं के मामूली कचहरियूं कोन्हे को, ही वॾियूं क़ीमती कचहरियूं आहिनि। हींअर ख़बर कोन पवंदी, अखि पूरण खां पोइ ख़बर पवंदी त हिननि महफ़िलनि जी केॾो क़दुरु हो अलाह वटि, केॾो वॾो रेट हो। अखि पूरण खां पोइ ख़बर पवंदी। इहो तॾहिं जॾहिं असीं पंहिंजे दिलि जा प्याला सिधा करे वेहंदासीं। ऐं रब जेको ॿुधंदासीं अमल जी कोशिशि कंदासीं, दिलि जा प्याला सिधा करे वेठासीं, जेको आयो इंशा अल्लाह अखि पूरण खां पोइ इहे राति वारियूं घड़ियूं अल्लाह साइमी में असांजूं तोरींदो। ही घड़ियूं, ही मिंट, ही सेकंड सभु तुरंदा। इहो तॾहिं जॾहिं असां ॿुधण ऐं अमल करण जी नीयत सां वेहंदासीं। ॿुधण, हारून रशीद बादशाह वियो पियो, ॾिठे त बहलूल चरियो वेठो आहे, ऐं बहलूल खे सभु चरियो चरियो करे चवंदा, पर वॾो क़ीमती इंसानु हो। सो बहलूल रस्ते ते वेठो। जे बहलूल छा वेठो करीं? चई अॼु फ़ैसिलो करणु आयो हुउसि। कंहिंजो फ़ैसिलो? जे अल्लाह ऐं ॿान जे विच में अॼु आउं चङो मुड़ुसो फ़ैसिलो पिए कयुमि। चरे जी ॻाल्हि, पर चरियुनि जी ॻाल्हियूं कोन हुयूं क़ीमती ॻाल्हियूं। जे अल्लाह ऐं ॿान जे विच में चङो मुड़ुस थी आउं पग ॿधी फ़ैसिलो करणु आयुसि। जे पोइ फ़ैसिलो कई? चई हा फ़ैसिलो थियो। जे पोइ फ़ैसिले में छा थियो? चई फ़ैसिले में ईअं थियो जो अॼु अल्लाह परचण ते राज़ी आहे, पर माण्हू नथा मञनि। मूं ॾाढियूं हिननि खे मिनतूं कयूं आहिनि। अल्लाह जा बना अल्लाह जी ज़मीन ते हलो था, ख़ुदा जो चवण बि वठो। ख़ुदा जा बना ख़ुदा जी ज़मीन खे लताड़े था, कुझु उनजो हया बि करियो। जंहिंजो खाई तंहिंजो गा, नमी ॿिए खे नंग न लॻा, मूंखे तोखे रब तगा, शुक्र ख़ुदा जो ख़ासि जुगा, ॿिए जा कहिड़ा लाणा लाग, दुनिया दर गुज़र जो माग। कि मूं ॾाढो हिनखे सम्झायो, ख़ुदा जा बाना कुझु ख़ुदा जो चवणु वठो, ख़ुदा जो खाओ था त ख़ुदा जो हया बि करियो। मूं ॾाढो हिनखे सम्झायो, मञण लाइ तयारु कोन्हे। हा वांदे कंहिंसे वल ॾेखसूं पीछे, अॼु वांदे कंहिंसे वल पीछे ॾेखसूं। यार ख़ासि करे ॻोठ जलसा लॻा पिया, मौलवी आहिनि, वाइज़ नसीहत करे अथनि। हा अॼु मेरा थ्रेशर है, अॼु न सुभाणे वाल हलसूं। ख़ासि करे वांदे जो ॿिए वाल सुभाणे जलसा करे अथनि। हा माना ॾटे ॾे भॼ वेसनि। हा वांदा कोन आहियूं, टेम कोन्हे, पहिरीं मूंखे ॿुधाई आहे, अॼु हलां थो वरी पोइ ॿिए ॾिसंदासीं। तॾहिं हुन बहलूल चरियो चयो, मूं ॾाढो हिनखे सम्झायो आहे, माण्हू मञण लाइ तयारु कोन्हे। सूबेदार नियापो मोकिलियो थो, सुबुह जो मुले जी बांग सां उते पहुची वियासीं, साहबु घुरायो आहे। सूबेदार जो हया आहे। ओ लुंडन जो चङो मुड़ुस को नियापो मोकिले, सवेरे पहुची वियासीं उताग ते, अञा साहबु उथिया कोन को, उते पहुची वियासीं, साहबु वॾे घुरायो। इन करे जंहिं ख़ुदा जो खाऊं पिया 5 दफ़ा रोज़ाना पियो सॾे, हया अल सलात हया अल फलाह, ख़ुदा सॾे पियो न। अचो कामयाबी हेॾां अथव, आबादी में कोन्हे, पैसे में कोन्हे, दौलत में कोन्हे, नौकरी में कोन्हे। कामयाबी किथे आहे? अल्लाह जे घर में, अल्लाह जे अॻु आॾो अच, अल्लाह जे दर ते अची झुक, अल्लाह जे दर ते अची घीसी कर, माफ़ी वटि। कामयाबी हेॾा अथई। 5 दफ़ा सॾे पियो। सूबेदार ऐं DSP जे सॾ जो हया आहे, पर अल्लाह जी ज़मीन ते हलूं था, ख़ुदा जो कोई हया असांखे कोन्हे।
अबा ॻाल्हि सची आहे, ख़ुदा जे सॼो आया कोन्हे। तॾहिं बहलूल चरे चए मूं ॾाढो हिन खे सम्झायो, मञण लाइ तयारी कोन्हे को, सफ़ा ॾाढा मुड़ुस। घणेई मुल्क खे सम्झायो आहे, ज़ोर छॾे कर ज़ारी ज़ारी, मौत मथे ते मारी मारी, वतन तुंहिंजो वारी वारी, क़बर अंधारी कारी कारी, निज मशालो कोते माग, दुनिया दर गुज़र जो माग। सुण तूं हाणे नसीहत नेक, हिकिड़ी वेंदे हलियो हेक, सोड़ी क़बर कान्हे वेक, कंदे कोन सलाम अलैक, बर में भोगींदे बेराग, दुनिया दर गुज़र जो माग। राज वॾेरा राज न तुंहिंजो, आवाज़ पहुचे पियो, राज वॾेरा राज न तुंहिंजो, तूं कंहिं ॿिए जो ताज न तुंहिंजो, मौत मियां मोहताज न तुंहिंजो, आई उन इलाज न तुंहिंजो, हिकदमि हणंदई पट ते पाग, दुनिया दर गुज़र जो माग। अॼु न अगूणी न भेण न भाॻिया, अॼु न अगूणी न भेण न भाॻिया, दूर विलायत कई वाॻिया। मोले अहमद मल्हाह जा लफ़्ज़ आहिनि, चई भाॻिया जे उन्हनि भेणनि ते कोन अथई, निकिरी विया सफ़र ते, तमामु वॾे सफ़र ते निकिता आहिनि, ऐं एॾे वॾे सफ़र ते विया आहिनि जो उन सफ़र तां अञा ताईं को वापसि कोन वरियो आहे। एॾे वॾे सफ़र ते विया आहिनि, बंगला पिया आहिनि, बंगलनि वारा विया, ॿनियूं पियूं आहिनि, ज़मींदार गॾिजी ॿुधायो विया, पखी रवाना थी, जागीर पिएर जागीरदार विया रवाना थी, कुर्सियूं पियूं आहिनि, कुर्सियुनि वारा विया, मार्केट लॻी पई आहे, दुकान खुलिया पिया आहिनि, सेठिया विया विया रवाना थी विया, सभु कुझु पियो आहे, गाॾियूं बीठियूं आहिनि, गाॾियुनि वारा विया रवाना थी। ऐं दोस्तनि खे चवंदो आहियां, जलसो लॻो पियो आहे, कुर्सियूं रखियूं आहिनि, स्टेज ठहियो पियो आहे, माण्हू वेठा आहिनि, इको साउंड पियो आहे, पर अॼु ख़ालिद महमूद सुमरो कोन्हे वियो, अब्दुल गफ़ूर कासमी वियो, अब्दुल रज़ाक मेखो वियो। पोइ मोले अहमद मल्हाह चयो न, चए अॼु न अगूणी न भेण न भाॻिया, दूर विलायत कई वाॻिया, ॿनी वनी जा वारिस जाॻिया, मालिक ॿिया थिया माल त साॻिया, दर ते धारिन भोरी बाग, दुनिया दर गुज़र जो माग। अल्लाह जो खाओ था कुझु अल्लाह जो हया बि करियूं। तॾहिं बहलूल चयो जो मूं ॾाढो सम्झायो अथव, मञनि ई नथा, मञनि ई नथा। वरी कुझु ॾींहं खां पोइ बहलूल ॾिठो, हारून ॾिठो त बहलूल क़ब्रिस्तान में वेठो आहे। चई फ़क़ीर हिते छा वेठो करीं? चई अॼु बि फ़ैसिलो करणु आयो हुउसि। अल्लाह ऐं बाननि जे विच में चङो मुड़ुसु बहलूल चरियो। चई पोइ फ़ैसिलो कई? चई हा फ़ैसिलो अॼु थियो। चई अॼु क़ब्रिस्तान वारा मञण त राज़ी आहिनि, पर ख़ुदा हाणे नथो ठहे। ही नसीहत जूं ॻाल्हियूं अथव। क़ब्रिस्तान वारा चवंदा हाणे जी चओ, पर परचाइण जी सीज़न हू चयो त वई हली, परचंदो हींअर। मुस्लमानो, हिन महफ़िल में वेठा आहियो, पंहिंजूं दिलि जूं प्याला सिधा करे वियो ऐं पंहिंजूं झोलियूं खोले वियो। इनशा अल्लाह जॾहिं उथंदासीं त झोलियूं भरे उथंदासीं। हा, ही घड़ियूं अथई क़ीमती। तॾहिं बहलूल छा चयो? हू परचण त राज़ी आहे, पर अॼु माण्हू नथा मञनि। क़ब्रिस्तान ते पहुतो, चई क़ब्रिस्तान वारा परचण त राज़ी आहिनि, पर हाणे हू नथो मञे। हींअर ख़ुदा परचंदो, सुभान अल्लाह चवंदासीं, ख़ाली रब परची वेंदो। रुगो हिन महफ़िल में वेही चवंदासीं, अल्लाह मूं बस कई, मूं तोबा कई, ए मुंहिंजा रब मूं गीसी कई। अल्लाह जो कसम, रब अॼु ई परची वेंदो हलियो। परचाइण सफ़ा सवलो आहे, पर को परचाइण वारो हुजे, को परचाइण वारो हुजे, को झोली झलण वारो हुजे। ख़ाली न वियो झोलियूं भरे इंशाअल्लाह हितां उथंदा। पर तॾहिं जॾहिं इन नीयत सां वेंदासीं, जेको ॿुधंदासीं उन ते अमल कंदासीं, अमल जी नीयत सां वेहंदा, इंशाअल्लाह झोलियूं भरे पोइ उथंदा।
हाँ इन करे यादि रखो ही जलसा वॾा क़ीमती आहिनि माशाल्लाह। ऐं दरवेश अलाए माण्हू में न को दरवेश वेठल आहे। हाणे मूंखे ख़बर पई अधो अधु हमरा बीठा आहिनि। देखे तूं सॾु कर। जनरेटर वॾी मुश्किल सां साईं वञी हथु कयो न। ही जनरेटर हलियो आहे। जी हा अच्छा जनरेटर आंदो न। पाणी भरे माण्हू विहारियो ऐं माण्हू अॻियां अची विया आहिनि। अबा तव्हां वियो अबा हलो हिन पासे अचो। अबा जगह अॻियां बि आहे। अबा तव्हां थोरो वेझा थियो त हमारा पोयां अचनि ओई में ईअं हिम्मत करियो। अॻिते हले अचो रेडी अचो अॻिते रेडी अचो। अबान सभु गॾिजी चओ सुभान अल्लाह।